नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे राणीपुर में ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर थाणे जी हद ॻोठ वॾा हलार में 2 ॾींहं अॻु अगवा थियल 2 नौजवान भेनरनि खे राणीपुर पुलिस गुज़र रात बाज़ियाब करण बाद अॼु राणीपुर जी सिविल जज एंड जुडिशनल मैजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो। ॿिन्ही भेनरनि फातिमा ख़ातून ऐं हसरत ख़ातून अदालत में बयान रिकॉर्ड कराईंदे चयो त 2 ॾींहं अॻु रात जो दौरो यस भलार, मौला बख्श, हजूर बख्श, हाजी भलरार सरवर उर्फ सुरो भलरार, अमन अली, अरबाब अली समेत 13 ॼणनि घर में घिड़ी हथियारनि जी ज़ोर ते असांखे अगवा करे खणी विया। जंहिं बाद राणीपुर पुलिस छापो हणी बाज़ियाब कराए वियो। जॾहिं त ॿिन्ही भेनरनि फातिमा ख़ातून, हसरत ख़ातून कोर्ट सगोरी में माउ ॾे वञण जो बयान ॾिनो आहे। जंहिं बाद कोर्ट सगोरी ॿिन्ही भेनरनि खे माउ हवाले करे SHO राणीपुर खे नारियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम करण ऐं जवाबदारनि खिलाफ केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।